हिकिड़े खे चइबो अमर बिल मारूफ़ ऐं ॿियो आहे नही अनिल मुनकर। नेकी जो जेको हुकुम आहे उनखे बि तोखे मञणो आहे। जंहिं शइ खां ख़ुदा तोखे रोके आहे उन खां बि रुकिजी वञणो आहे। निमाज़ बि पढ़णी आहे, कूड़ बि न आहे ॻाल्हाइणो, हज बि करिणो आहे, रोज़ो बि रखिणो आहे, ज़कात बि ॾियणी आहे। पर जिन जिन शयुनि खां अलाह ताला मना फरमाया, हेॾां तूं ज़कात जा अंबार कढे, होॾां मज़लूम ऐं ग़रीबनि जी ज़मीनुनि जे मथां वञी करे कब्ज़ो कएं, ॿिए जो माल खाएं, ॿिए जे हराम मिल्कियत तुंहिंजे घर जे अंदरि हुजे, पोइ चवे त मां हाजी आहियां, ज़काती आहियां, पोइ इहा हज तुंहिंजो फ़र्ज़ु अदा थी वेंदो, ज़कात तुंहिंजो फ़र्ज़ु अदा थी वेंदो। पर इन फ़र्ज़ जे अंदरि जेके बरक़ात ख़ुदा हासिल करणियूं, जेके तोखे मिलणियूं हुयूं, उहे तोखे कंहिं बि क़िस्म जो न मिली सघंदी। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इन ॿिन्ही शयुनि खे इंसान खे सम्झणो आहे। इन जे करे शरीयत जो हिकिड़ो दस्तूर ऐं कानून ऐं तरीक़ेकार ऐं उसूल ऐं ज़ाब्तो आहे, उहो शरीयत जो उसूल ज़ाब्तो ऐं तरीक़ेकार ई आहे। शरीयत हिकिड़ी शइ जो हुकुम कंदी आहे, तव्हां हे कमु न कयो। ॻाल्हि सम्झो चङी तरह, सम्झ जी ॻाल्हि आहे। वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। शरीयत फरमाए थी ख़बरदार तव्हां ज़िना जे वेझो बि न वञो। ज़िना करणु त पंहिंजी जाइ ते आहे, पर हिन जे क़रीब बि कंहिं क़िस्म जे न वञो, छो त इहो बेहयाई ऐं बुछड़ाई वारो कमु आहे, अलाह खे नाराज़ करण वारो कमु आहे। ॻाल्हि सम्झ में? हाणे इहो ज़िना करण वारो जेको फेल आहे न, इहो कबीरो गुनाह आहे। इहो कहिड़ो गुनाह आहे बाबा? वॾो गुनाह आहे, कबीरो गुनाह आहे। अलाह साईं माफ़ फरमाए, जेकॾहिं को इंसान कंहिं बि माण्हू कंहिं बि जेको आहे इंसान दा ज़िना कंदे जॾहिं ज़िना कंदो आहे त उनजे जिस्म मां ईमान निकिरी करे हीअं टंगे काफ़ी अरसो मथे बीठल हूंदो आहे। ज़िना करण जे दौरान ई जेकॾहिं इहो इंसान मरी वियो त कुफ्र जे अंदरि मरी वेंदो, मुस्लमान थी कंहिं क़िस्म जो न मरंदो। हाणे ज़िना कयो अथई, शरीयत फरमाई थी वला तक़रबु ज़िना, तोखे ज़िना जे वेझो बि कंहिं क़िस्म जो न आहे वञो। हाणे हिकिड़ो फेल थी वियो ज़िना वारो। ॿियूं शयूं आहिनि जेके इन गुनाह ताईं पहुचाइण जो ज़रियो आहिनि। हे जेको ज़िना वारो फेल आहे न, इन फेल ते नंढा नंढा गुनाह आहिनि, नंढीड़ा नंढा, जेके इन वॾे गुनाह ते वञी करे वञी पहुचाईंदा। शरीयत फरमाए थी जीअं ज़िना जे क़रीब तोखे न आहे वञणो, तहिड़े नमूने सां तोखे इन्हनि नंढनि गुनाहनि जे क़रीब बि न आहे वञणो। जेसीं ताईं असां इन्हनि नंढियुनि शयुनि जे मथां अमल न कंदासीं, तेसीं ताईं असां वॾे गुनाह जे मथां पहुची कंहिं क़िस्म जो न सघंदासीं। हाणे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके ज़िना ताईं वञी करे असांखे तव्हांखे पहुचाइनि थियूं। सभ खां पहिरीं मामलो आहे बदनज़री जो। सभ खां पहिरीं मामलो छा आहे? ज़िना ताईं पहुचाइण वारी शइ बदनज़री आहे। बदनज़री खां पोइ औरतुनि जो घर खां ॿाहिरि निकिरणु आहे। टे नंबर ते औरतुनि जो इख़्तिलात आहे, माना मर्द ऐं औरत जेको आहे इख़्तिलात कनि या मेलाप कनि या मुलाक़ात कनि, इहे सभु ज़रिया आहिनि जेके गुनाह ताईं ज़िना वारे ताईं पहुचाइण जा। आवाज़ जेको औरत जो आहे न, शरीयत फरमाए थी हिन औरत जो आवाज़ बि घर खां ॿाहिरि न निकिरणु खपे। पोइ धारियो मर्द हुनजे आवाज़ खे बि न ॿुधे। अलाह साईं त उसूल अहिड़ा बयानु कया, अलाह साईं त कानून अहिड़ा बयानु कया, पर तव्हां असां उन कानून उसूल जे मथां त अमल ई कंहिं क़िस्म जो कोन था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज मुतहरात जेके नबी साईं जो घर वारियूं आहिनि, उन जे लाइ क़ुरान मजीद फरमाए थो, अलाह साईं हुकुम फरमायो, ए नबी पंहिंजी घर वारियुनि खे चओ त प्यार वारे लहजे जे अंदरि, नरम लहजे जे अंदरि ॿाहिरि माण्हू सां न ॻाल्हाए, तेज़ ऐं सख़्तु आवाज़ ऐं कड़क आवाज़ सां ॻाल्हाइनि। औरत जो आवाज़ बि घर खां ॿाहिरि किरास न करे। इहे सभु ॾाकणियूं आहिनि जेके ज़िना ते इंसान खे वञी करे पहुचाईंदियूं। हाणे असां वटि माहौल छा आहे? असां वटि माहौल अलाह ताला माफ़ फरमाए, घर खां जेका औरत निकिरंदी आहे उनखे पर्दो बराए नाल हूंदो आहे, माना ईअं पर्दो हुजणु ऐं न हुजणु ॿई बराबरि आहे। चवंदा आहिनि जीअं जहिड़ी अंधी जेका आहे उहा पंहिंजो घर में या सावरे वञे, उनखे कंहिं बि क़िस्म जो को बि फ़र्क़ु न पवंदो आहे। घर जे अंदरि पर्दो हुजे या ॿाहिरि निकिरे थी, जंहिं पर्दे जो नालो आहे उहो पर्दो हुजणु ऐं न हुजणु ॿई बराबरि आहे। पर शरीयत शादी फरमाए, जेका औरत आहे उहा ॿाहिरि जेकॾहिं कंहिं क़िस्म जो निकिरे थी त उनखे मुकमल तरीक़े सां पर्दो करिणो आहे, ख़ुशबू वग़ैरह न लॻाए करे निकिरे। हाणे हिकिड़ी औरत आहे उहा घर खां ॿाहिरि निकिती आहे, ख़ुशबू लॻाए करे निकिती, कंहिं मर्द जे पासे सां किरास कई, उन मर्द उन औरत जी ख़ुशबू सिंघी आहे। उन मर्द उन औरत जी ख़ुशबू सिंघण खां बाद में उनखे राहत ऐं सुकून वग़ैरह जेकॾहिं हासिल थी वियो आहे, इन राहत ऐं सुकून हासिल करण जे करे इहा औरत ज़िना जे अंदरि मुलविस थी चुकी आहे। घर अची करे उलमा फरमाइनि था गुस्ल करे, हिन जे मथां गुस्ल वाजिबु आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? औरत जो कहिड़ो कमु आहे घर खां ॿाहिरि निकिरी ते ख़ुशबू लॻाए? ॿियो औरत जो कहिड़ो कमु आहे कंहिं धारे मर्द सां ॻाल्हाए या पंहिंजो आवाज़ु ॿुधाए?